तेरा जाठवा बशीर भी वक्त जो पहला दी गुजराले का मल्लाह दी हन्ना तशे पहलवान माशूक जमाली पहलवान बशीर लोर है तेरे हुदी हिजे मलेदार भले हुदी बशीर बात है जरा तो देखो उस्ताद बशीर ने लाए तारी न तो दरगाह वाला करो लगे सर ही बुलंदो कोने ही शदीदो कोने ही पाजी दिल जी बा अरे तू तो शौकीनो जेका के मुगीरे दी मनम बढ़िया जेको मौला अली जो नारो न तो लगे वात में लेथ बोली हद बनेगा या छा तव्हांजी भला सेटिंग थियल हुई तव्हांखे या कीअं गुण कीअं सिखियो सेटिंग कुझु न आहे असांखे पंहिंजो ॼाण आहे कई सालनि खां वठी विढ़ूं था घणो आहे ताक़त में बि घणो आहे पोइ कीअं मल मारी तव्हां बिल्कुलु सिंध जी सकाफ़त मल मलाखो जेको सिंध जी सकाफ़त सॾी वेंदी आहे ऐं मौला मुश्किल कुशा जी पहलवानी सॾी वेंदी आहे त हिन वक़्तु खोड़ा शहर में सैद हुसन शाह दरगाह ते जेको आहे त मल मलाखड़ो जारी आहे ऐं हुन सां गॾोगॾु जेका मल मलाखड़ो जेके आम माण्हुनि जे ज़हननि में तासरात हूंदा आहिनि जेका मल मलाखड़ो थींदो आहे त हीअ हिक ॿिए सां सेटिंग हूंदी आहे हिननि जी ऐं हिकिड़ी मल हो मारे हिकिड़ी हो मारे ईअं चवंदा आहिनि अचो त वधीक हिते जेके मल पहलवान आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था ऐं उन सां इहो बि पुछूं था त छा हीअ जेको मल विढ़नि था पिया त हिननि खे हुकूमत सिंध हुकूमत पाकिस्तान हिन सां को ताउन करे थी या नथी करे ऐं मल पहलवानी लाइ उनखे छा ज़रूरी हूंदो आहे खाइण पीअण ऐं हू जेका प्रैक्टिस कंदा आहिनि उहा कीअं कंदा आहिनि जेके बि महिमान आहिनि उन सां बि ॻाल्हि ॿोल कयूं था पहलवान सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उनजो वधीक छा चवणु आहे हलो छा आहे ऐं किथां जा आहियो तव्हां मुंहिंजो नालो पहलवान मज़हर मला मां पाण ॿाहिरि लॻो वेठा साईं नबी शाह अखनारो सॾिबो आहे उते हुन दरगाह ते वेठो दरगाह भरिसां अच्छा इहो माण्हुनि जे ज़हननि में तासरात हूंदा आहिनि सवालात हूंदा आहिनि त जेका मल विढ़ंदा आहियो इन में ठगी कई वेंदी आहे त हिकिड़ी मल तूं मार हिकिड़ी मल मां थो मारियां इन ॻाल्हि में केतिरी सदाकत आहे साईं इहा बिल्कुलु माण्हुनि जी ग़लति ॻाल्हि आहे हज़ारे माण्हू बीठा आहिनि कंहिंखे असां अवामी माण्हू इहे जेके शक कंदा आहिनि त भाउ मल सलाह आहे मल ईअं अबा हर कंहिं पंहिंजी इज़त प्यारी आहे लखे माण्हू बीठा आहिनि 500 रुपया तारीख़ लॻी पिया पोइ मज़ूरी छो न कनि हे असांजो शौक़ु आहे असां शौक़ु ख़ातिर मल विझूं पंहिंजे जिस्म ते घर जा माना ढोर ढगा आहिनि उन्हनि जो खीर पीअंदा आहियूं माल खपाए तयारी कंदा आहियूं जेको आवाम आहे उनजी असां साकार आहे 10 रुपया ॾींदा आहिनि असां तयारी कंदा वञूं न कीअं तव्हां इहो खाईंदा पीअंदा छा आहियो हिन जी प्रैक्टिस कीअं कंदा आहियो असां साईं दरअसल खाईंदा आहियूं पहिरीं ॻाल्हि त बादामी वठंदा आहियूं मखण वठंदा आहियूं खीर पीअंदा आहियूं गोश्त खाईंदा आहियूं ग़रीब हाल जेको बि हूंदो आहे पंहिंजो असां पंहिंजी महिनत कंदा आहियूं दिलि सां सिंध हुकूमत तव्हां सां को ताउन करे थी पहिरीं ॻाल्हि त मल ईअं केर बि न थी सघंदो असां वधीक थुला मतारा आहिनि माण्हू चवनि था भाउ सलाह आहे थुलो मतारो असां सां मल विढ़े अदा ठीकु आहे पर हीअ महिनत जेका बि आहे इहा उस्तादनि जी आहे उस्ताद असांखे वठी संदरो भरण सेखारींदा आहिनि मल विढ़णु सेखारींदा आहिनि पोइ खुराक ॾसींदा आहिनि अबा हीअ खाओ पाण पाले तयारु करे असांखे रवानो करणु बाक़ी हुकूमत जो असां सां को बि साकार न आहे नहीं पाजी दिल जी बा जेका तव्हां हेठां उथी मथे मल आई इहा छा तव्हांजी भला सेटिंग थियल हुई या तव्हांखे या कीअं गुण कीअं सिखियो सेटिंग कुझु न आहे असांखे पंहिंजो ॼाण आहे कई सालनि खां वठी विढ़ूं था इहो को मसइलो इहो सिर्फ़ु माण्हू जो चवणु आहे घणो टाइम थियो तव्हांखे मल विढ़ंदे मूंखे तक़रीबन 4 साल थिया आहिनि 4 साल थी विया हो तव्हांखां उमिरि में बि वॾो आहे तजुर्बे में बि घणो आहे ताक़त में बि घणो आहे पोइ कीअं मल मारी तव्हां जोड़ जो आहे असांजे ॿिए जोड़ जो आहे ॿिए जोड़ जो तव्हां ॿिए जोड़ जा जी जी भला हिन मां गुज़ारो सही थो थिए तव्हांजो अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे ग़रीब आवाम साथ ॾिजे बाक़ी वॾनि अमीरनि जो हिननि जो कुझु बि कोन्हे सरकार जो पढ़ियल घणा आहियो पढ़ियल 5 आहियूं 5 आहियो जी जी हिन मां सुठो गुज़ारो थो थिए जी जी अल्हम्दुलिल्लाह 5 ॾींहं हलंदो आहे हिते मलाखड़ो ऐं दुकान ऐं जेको आहे ॿिया ॿारनि जा जेको चोॾेल ॿोॾेल लॻंदा आहिनि ऐं असांजे जेको बि भर पासे वारा वास्तेदार आहिनि बिना वास्तेदार उहे अची पंहिंजी इंजॉयमेंट कंदा आहिनि हीअ हिकिड़ी सिंध जी सकाफ़त आहे मां मेमोना मखण नालो भाउ किथां जो आहे हिकु केची ॻोठ जो कहिड़े जोड़े जो पहलवान आहे तूं 3 जोड़ जो आहे 3 जोड़े जो भला हे तूं सोनो सेबतो आहे ऐं नौजवान आहे पढ़ाई करे आहे मल में छो लथो आहे तूं बस शौक़ु हो पढ़ाईअ जो शौक़ु न हो इन करे ग़लती आहे मल मलाकड़े शौक़ु हुयो जी जी कहिड़ो उस्ताद केरु आहे तुंहिंजो उस्ताद आहे असांजे हमीद शबाणी वाह हमीद शबाणी हिन जी प्रैक्टिस घणा साल कई आहे तूं महिनत कई हूंदी मां हेल लथो पहिरियों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु 15-20 साल पहिरियों जेकी मलूं थींदियूं या 50 साल जॾहिं मलूं थींदियूं असां नंढा हूंदा हुआसीं तॾहिं ॿुधंदा हुआसीं त हाई लेवल जूं मलूं थींदियूं मल पहलवान हूंदा
ऐं उहे जेको आहे माना हक़ सच जूं मलूं विढ़ंदा पर हींअर इहो ॿुधण में आयो आहे त जेके मल पहलवान आहिनि उहे ग़रीब आहिनि इंतिहाई गवर्नमेंट उन्हनि खे नौकिरी बि कोन थी ॾिए उहे पंहिंजे रोटी रोज़ीअ लाइ मिड़ई टाइम पास करे ऐं ईअं महसूस थो थिए त हे सलाह मशवरे सां मलूं विढ़ी रहिया आहिनि घणो टाइम थियो तव्हांखे मल विढ़ंदे मल विढ़ंदे 3 साल थिया जी पढ़ाई घणी थियल तव्हांजी पढ़ाई ताईं न आहे थियल पढ़ाई न आहे भला हिन मल पहलवानी में तव्हांखे छा थो मिले धक लॻनि था पिया तव्हांखे खमका के मंडा थींदा आहिनि के बांह कंहिंजी भॼी पवंदी आहे पोइ तव्हां हे छो था विढ़ो मल साईं ही असां विढ़ूं था सिंध जी सकाफ़त आहे शौक़ु आहे असांजो शौक़ु करे विढ़ूं था बसि सरकार जो को असां तावन कोन्हे न पघार आहे असांजी न कुझु जेको अवाम हिते ॾिए थो उहो ॾिए थो बाक़ी असांजो शौक़ु आहे मल विढ़ण असांजो शौक़ु आहे पहलवाननि जा तव्हां वीचार ॿुधा उन्हनि खां इहो बि सुवाल कयो थी त जेका ही माण्हुनि जा तासरात हूंदा आहिनि त ही हिक ॿिए सां जेको आहे त पहिरियां ॻाल्हाए ईंदा आहिनि त हिकिड़ी मल तूं मार हिकिड़ी मां मारिया त उन हवाले सां हुनजो चवणो हो त अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे ऐं मां तव्हांखे इहो बि ॾेखारियो त के उमिरि जा नंढा आहिनि नंढा जेके मल पहलवान उहे वॾनि पहलवाननि खे मल मारनि था पिया इन मां इहो साफ़ ज़ाहिर थिए थो त वाकई थोरो अंदाज़ो लॻे थो पियो त हुननि जी पाण में सेटिंग थियल आहे पर जॾहिं वरी उन्हनि खां असां पुछा कईसीं उन्हनि चयो त का बि सेटिंग न आहे हूंदी असांजी ऐं जेको असां इहा प्रैक्टिस कंदा आहियूं हिन में जोड़ हूंदा आहिनि पहिरें मल जो जोड़ ॿियो ऐं टियों मल जो हीउ जेको मल पहलवानी आहे सिंधी सकाफ़त आहे मल पहलवान इहे जेके आहिनि त चवणो हो त असां हुकूमत सिंध हुकूमत पाकिस्तान को बि ताउन नथी करे अगरि हू ताउन करे असां सां त असां जेको मल पहलवान खे ॿियनि मुल्कनि में बि निर्वाह करे सघूं था पिया इंशाअल्लाह नए प्रोग्राम मुलाक़ात कंदासीं छा रखंदा मां